नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुल्तानपुर खां ख़बर ॾींदा हलूं त सुल्तानपुर वेझो ॻोठाण जो बासरनि ऐं कैंट पुलिस जे गॾियल ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। मुतासिर ॻोठाण ज़मीर शहज़ादो ऐं ॿिनि औरतुनि तोड़े मासूम ॿारनि समेत सुल्तानपुर कैंट पुलिस ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम लॻायो आहे त कैंट थाणे जी पुलिस बासर सुल्तान सुमाइर जे चर्च ते असांजे घरनि ते चढ़ाई करे मासूम ॿारनि तोड़े औरतुनि खे हरासा कयो आहे। हिननि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त 1989 में असांखे पन्नो आकिल कैंट जे बुनियाद पवण ते उतां लॾाए आर्मी तरफ़ां हिते रहण लाइ मुतबादिल जगह ॾिनी वई, जेका सरकारी ॿेले जी हुई ऐं पूरो ॻोठ लाइ कागज़ी कार्रवाई समेत ज़मीन ॾिनी वई, जंहिंजा कागज़ पिणु मौजूद आहिनि। पर कुझु साल खां पोइ बासर सुल्तान सुमाइर ऐं संदुसि रिश्तेदार सियासी असर ऐं सुरूक ते असांखे हितां लॾाइण घुरनि था। हिननि IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कंदे मामले जो नोटिस वठी इंसाफ़ जी घुर कई ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। होॾां कैंट पुलिस जे SHO जावेद अहमद मेमण मौक़िफ़ ॾींदे चयो त असां अहिड़ी का बि कार्रवाई नाहे कई। धुरियुनि विच में केतिरनि सालनि खां इन ज़मीन जी मालिकी तां झेड़ो हलंदड़ आहे। ॿिए तरफ़ ॿई धुरियूं दावेदार आहिनि त ज़मीन असांजी आहे, पर हिन महिल ताईं कागज़ी सबूत पेश न करे सघिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।